जी नाज़रीन, हिन वक़्तु जेको असां K4 ते मौजूदु आहियूं, जिते जे खोटाई जे ज़रिए जेको सो हिते जेको हिकिड़ी कार नज़र आई, जेके मुख़्तलिफ़ जॻहनि सां माण्हू जी जेको सो हुते रश लॻी पई आहे। मुख़्तलिफ़ शहरनि खां माण्हू जेको सो अची चुका आहिनि। अचो त असां जेके हिते माण्हू जेके आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल करियूं। हिते मक़ामी जेके माण्हू आहिनि, हिन खां अलावा ॿिया बि जेके घुमणु अचनि पिया, उहे बि माण्हू उन खां पुछा करियूं। उन खां अलावा जेके गार जे अंदरि जेके माण्हू वेहनि पिया, उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त अंदरि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं जेको तव्हांखे नज़र अचनि पियूं, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी, गारूं निकितियूं आहिनि हुते। हीउ जेको ताज़ो K4 जे लाइ खोटाई कई वई आहे ऐं हिते जबल खे कटियो वियो आहे। जॾहिं ॿिनि हिसनि में कटियो आहे त उनखे सफ़ा हेठां वारे हिसे में हिकिड़ियूं गारूं नज़र आयूं आहिनि। उन जेके उत्तर वारो पासो उहो सोढ़ो आहे, ॾखण वारो पासो वेकिरो आहे। ॾखण वारे पासे माण्हू बि अंदरि विया आहिनि। असां बि अॼु उनजे मां ताईं पहुतासीं, पर उते जेको माण्हू विया आहिनि उहे चवनि था तमामु डिघी आहे, बल्कि दंग ताईं कोन पहुची सघिया आहिनि, छाकाणि त अंदरि ऊंदाही बि आहे, हवा जो मसइलो पए, ऑक्सीजन जो मसइलो आहे, माण्हू अंदरि नथा वञी सघनि। हे गर्मी बि आहे, जिते असां हाणे बीठा आहियूं हिते बि उहा शदीद गर्मी बि आहे, अंदरि बि आहे। तंहिंजे करे उहा जेका गार आहे उहा हेसि ताईं जेको माइनूं थियो आहे उन मां अंदाज़ो थिए थो त हीअ कुदरती गार आहे जेका ठही आहे। पोइ माण्हू इस्तेमालु कई आहे न कई आहे, इहा बैदि जी ॻाल्हि आहे, छाकाणि त अञा ताईं उतां का अहिड़ी निशानी न मिली आहे। पोइ अॻिते हली मिले उहा ॿी ॻाल्हि आहे, पर हेसि ताईं असां हीअ बल्कि चवंदासीं त अंदरि माण्हू घटि वञनि, छाकाणि त को बि नुक़सानु थी सघे थो, को पथर किरी सघे थो, या जेकॾहिं का निशान हूंदो मतिलबु के माण्हुनि जा उहे बि टाइम ख़तमु थी सघनि। जी नाज़रीन, हिन वक़्तु जेको सो असां हिन गार में मौजूदु आहियूं ऐं हिन गार में वॾे मक़दार में जेको सो माण्हू पहुची चुका आहिनि। कुझु अंदरि आहिनि, कुझु जेको सो ॿाहिरि जो मुआइनो करे रहिया आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको गार मां अंदरि जेको लॻी आया आहिनि ऐं केतिरो अंदरि विया आहिनि ऐं छा छा उन्हनि ॾिठो अंदरि गार में, उन्हनि सां उहे असां गॾु मौजूदु आहिनि। उनखां पुछा करियूं था त हुन जो हिन हवाले सां छा चवणु आहे। मां इहो ईअं जेको जंहिं वक़्त में हींअर असीं अंदरि विया आहियूं, असीं इहो सॼो नज़ारो ॾिसे किथे किथे पथर भेड़ो माना चमके थो, माना सुठो सुहिणो पथर, ऐं किथे किथे माना मथे हीअं कुॿा ठहिया पिया आहिनि। अहिड़ा नज़ारा आहिनि जेका माना माण्हू ॾिसियो ई नथो सघे त माण्हू छा सोचे सघे थो इन जे बारे में। असीं त कुझु नथा सम्झी सघूं था इन चीज़ या कहिड़ी चीज़ आहे। तव्हां गार में जेको अंदरि विया आहियो न, केस बि अंदरि विया आहियो जेको माना बसि हाणे किलो 1.5 मीटर हूंदो अंदरि, माना हिन हिसाब सां माना अंदरि हीअं विया आहियूं, हितां टर्न करे वरी हुतां खां ईअं टर्न करे आया आहियूं, ईअं ई माना कल्टियूं सल्टियूं हणी टर्न करे निकिता आहियूं। कहिड़ा कहिड़ा नज़ारा तव्हांखे अंदरि ॾिसण में आया? बसि सुठा सुठा नज़ारा, जीअं त नज़ारो ॾिसण में आयो तीअं असीं अञा अॻिते वधियासीं पिए। जेको असांखे अहिड़ी तस्वीर माना सुठी ॾिसण में आई तीअं असीं अञा अॻिते वधियासीं पिए। इन हिसाब सां असीं माना पछाड़ी दंग करे माना ठाही त अंदरि हाणे माना क्रॉस करण जी माण्हू जी जॻह कोन, पोइ वरी वापसि थिया आहियूं। तव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे सिंध गवर्नमेंट सां? असां हाणे छा मुतालबो हूंदो, असीं त ईअं चवंदा हाणे जेको इहा माना हिकिड़ी कुदरती माना बनियल नहर, कहिड़ी सहूलियतूं हिते हुअणु खपनि जेके हिते माण्हू अचनि पिया? रस्ता हुजनि, घस पंध हुजनि, जेको माण्हू जेको माना ॾिसनि था। हा, माना इहे अहिड़ियूं जेकी सहूलियतूं जेकियूं आहिनि पाणीअ जूं, हुन जूं हर चीज़ जूं सहूलियतूं हुजनि त माना सुठी ॻाल्हि आहे, त माण्हू नज़ारो ॾिसंदो रहंदो इहो। हा बसि इहो असांखे जॾहिं असीं पहिरीं ॾींहुं लंघियासीं न अंदरि, माना हिकिड़ो असीं अंदरि गयासीं अहिड़ा अॼु असीं विया आहियूं तक़रीबन माना किलो 1.5 मीटर अंदरि विया आहियूं। ठीकु आहे, अंदरि माना किथे किथे मस्जिद वांगुरु मथे कुॿा पिया ॾिसनि, किथे बाइक ते माना ईअं सिंगे वांगुरु बनिया पिया आहिनि, किथे खीर वांगुरु माना निशान लॻा पिया आहिनि। बाक़ी अंदरि सुठा सुठा नज़ारा पिया हलनि, माना लॻा पिया आहिनि। जें सुधी असीं वञूं पिया उते असांखे माना मज़ो अचे पियो, अहिड़ो मज़ो अचे पियो त असांजे दिलि चए पियो अञा अॻियां वञूं, पर किथे गर्मी महसूसु, किथे थधिकार पई अचे। बाक़ी असीं सुठो सुठो नज़ारा ॾिठासीं, जेका बि वियासीं अंदरि, संगत सॼी असां सां गॾु हुई, अंदरि घुमियासीं फिरियासीं। माना असांजो इहो मुतालबो त इहा गार कुदरती निकिती हिकिड़ी, त असांखे रस्ते जी सहूलियत थी मिले, हितां सीढ़ी ॿीड़ी असांखे रखी मिले। हुकूमत सां असांजो इहो ई चवणु त माना तव्हांखे सहूलियत मिले, माना अहिड़ो को सीढ़ी ॿीड़ी रखी ॾियनि जेको चढ़णु असांखे तकलीफ़ थिए थी, जेको दुनिया चढ़ी सघे। जेका जबल जे माण्हुनि उहे त चढ़ियो सघनि था, जेको शहर खां अचनि था, को घुमणु अचनि पिया, ॾिसणु अचनि पिया, उन लाइ तकलीफ़ आहे। असीं इहा गुज़ारत कयूं था त असांखे हिते सहूलियत खपे। जी नाज़रीन, हिन वक़्तु बि असां गार अंदरि मौजूदु आहियूं ऐं हिन वक़्तु जेको गार में काफ़ी तइदाद में जेको सो माण्हू अंदरि दाख़िल आहिनि, मुख़्तलिफ़ शहरनि खां, मुख़्तलिफ़ ज़िलनि खां ऐं माण्हू जेके सो अंदरि आयल आहिनि। ऐं असां सां गॾु हिन वक़्तु बि हिकिड़ो हमरा असां सां गॾु मौजूदु आहे, उनखां पुछा कंदासीं त हू किथां आयो आहे, कहिड़े शहर खां आयो आहे, ऐं हू हुन वक़्तु जेको गार में घणा कलाक या घणी देरि रहियो अंदरि, ऐं उनखे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं नज़र आयूं। असांखे ख़बर पई। तव्हां किथां आहियो? सुपरा धोलू ॻोठ, ज़िलो जामशोरो। तव्हां ख़बर पई त हेॾा गार निकिती कुदरती, आयासीं, ॾाढो मज़ो आयो। अंदरि बाइक ते कुॿा नज़र पिया अचनि, पुराणे टाइम जी गार आहे, जीअं वञूं पिया माना खुटे नथी। तक़रीबन असीं 2.5 खां 3 कलाक अंदरि विया आहियूं, खुटे नथी। हाणे वरी असीं वापसि था थियूं।
माना अंदरि वॾो मौज थो लॻो पियो अंदरि जेको ईंदो इंशाअल्लाह मज़ो ईंदो। कहिड़ी सहूलियतूं हिते हुअणु खपनि? सहूलियत हेठि सीढ़ियूं हुअणु खपनि, ॾाढी गर्मी आहे हेठि मुंहं में ॿार, अंदरि बि हवा बंदि आहे, वॾो नज़ारो आहे माशाअल्लाह। लाइटिंग जो बि हिते माना हा, लाइटिंग जो हुजे हुअणु खपे, सिक्योरिटी हुअणु खपे, पाणी बि हुअणु खपे अंदरि, जीअं माण्हू वञे खुटणो त आहे ई कोन पियो वञ। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं जुगशाई वेझो जेको आहे मारू जबल, जिते हिन वक़्तु जेको सो गार निकिती आहे ऐं जेके अंदरि हिन में मुख़्तलिफ़ मौजा आहिनि ऐं असां सां गॾु जेको हिन वक़्तु जेकी टीम पई आहे ऑर्गेनाइज़र जी ऐं हुन असां सां गॾु मौजूदु आहे। अचो त हुन खां पुछा करियूं त हुन जेको अंदरि जेके विया आहिनि ऐं हुननि खे कहिड़ियूं कहिड़ियूं चीज़ूं जेकियूं सो मिलियूं आहिनि ऐं हुन हवाले सां हुनजो छा चवणु आहे। त कहिड़ियूं चीज़ूं तव्हांखे अंदरि मिलियूं, हुन हवाले सां छा चवंदा? अच्छा, मां जेको अंदरि केव में गार में अंदरि वियो आहियां, उते जेको आहे मूंखे जेको नेचुरल जेको रॉक फॉर्मेशन लॻी आहे उहा नेचुरल लॻी आहे, मेन मूंखे कोन बि लॻी। हा, प्री हिस्टोरिक आहे, केव्स हमेशह काफ़ी जेके हूंदो प्री हिस्टोरिक हूंदियूं, नेचुरल प्रोसेस मूंखे लॻे पियो हीअ जेकी गार आहे काफ़ी लंबी आहे ऐं माण्हू ॿुधाइनि पिया असां 2-2 अढाई कलाक अंदरि विया आहियूं। न सिर्फ़ु इहा गार, बाक़ी जेके मूंखे पासे खां ॿियूं बि गारियूं लॻंदियूं, मूंखे लॻे थो हीअ गार जेको आहे कंहिं टाइम में गैस जे आउटलेट लाइ इस्तेमालु थी हूंदी ऐं या त पाणी जे जेके वर्करी लाइ इस्तेमालु थी हूंदी ऐं इन लाइ असां सॼी डॉक्यूमेंटेशन कई आहे। इन ते फर्दर जेका रिसर्च कंदासीं, जीअं असांखे ख़बर पियो इहो आहे त मां थधे अवाम खे एडवाइस कंदुसि त हिते न वञनि, छो त हीअ जेको K4 जो प्रोजेक्ट जेको आहे स्टार्ट थियण खां पोइ ऐं ॿियो इहो ओपनिंग न आहे, ओपनिंग अलाए किथे हुजे, इहो असांखे विच मिलियो आहे ऐं रॉक मूंखे लॻे थो काथे क्रेक्स आहिनि, कटिंग जे करे इहो काफ़ी माण्हुनि खे नुक़सानु थी सघे, अंदरि न वञनि, थी सघे थो उनमें जानवर हुजे या को रॉक जेको आहे सो फॉर्मेशन डैमेज थी मथां किरी पए, इन जी एंट्री बि बंदि करणु खपे। असांखे ख़बर पई त हिते कटाई कई आहे, उतां सुराग नज़र आयो आहे जेको गार आहे ऐं असां पोइ सोचियो त हाणे हिन गार जी तहक़ीक़त कजे। गार आहे ऐं ॿी शइ आहे, ऐं मुंहिंजा टे दोस्त जेके आहिनि असीं आयासीं हिते गार जे जॻह ते। पोइ हीअ गार थोरो उतां अंदरि वेहण जे टाइम ते हल्को सोढ़ी आहे, मतिलबु उतां थोरो वेही करे वञिजे थो ऐं अंदरि तमामु ऊचाई आहे हुनजी 15 फुट खां 20 फुट जी ऊचाई आहे ऐं हुन में गोल गुंबज़ नज़र अचनि था ऐं हुन में अल्लाह पाक जो नालो नज़र अचे थो, खीर वहंदड़ खीर नुमा, उनखे खीर त नथो चई सघिजे छाकाणि त उहो या खीर आहे, कुदरत थी ॼाणे उनजो वहकिरे जा निशान आहिनि, पर उहे वहकिरो थी उहो पथर थी विया आहिनि ऐं हेठि टिमियो बि आहे। ईअं न त सिर्फ़ु उन ते कलर चढ़ियल आहे, पर उहो वहकिरे जा निशान ॾिए थो, वही हेठि टिमे थो ऐं उते जेका ज़मीन ते किरियो आहे त उन ज़मीन खे बि कुशियल नज़र अचे थी ऐं कुझु जेका सुकी रही आहे उहो ॿूटो नज़र अचे थी ऐं तक़रीबन आउं पहिरियों दफ़ो हिमत करे बसि रिस्क खणी 2.5 कलाक जे टाइम ताईं आउं अंदरि घुसुसि ऐं इन जे हिसाब सां मूंखे अंदाज़ो थो लॻे त किलोमीटर खां घणो पंधु करे अंदरि वियोसि ऐं ईअं बि कोन्हे त हिकिड़ी गार आहे, हिन गार मंझां कई गारूं फुटनि थियूं, कई रस्ता निकिरनि था। पोइ मूंखे इहो बि थोरो डपु थियो त शायदि आउं अॻिते वञी मथां भुलिजी वञा रस्तो, इन करे पोइ आउं वापसि आयुसि, हिन जे दंग ताईं कोन पहुची सघियुसि। ऐं हिते जेको आहे जेके माण्हू अचनि पिया, इहे सोशल मीडिया ते असांजी वीडियो जेका असां रिलीज़ कई, उन वीडियो खां पोइ सोशल मीडिया ते जेका बि ख़बरूं चारूं हलियूं, उन खां पोइ हाणे तमामु घणी रश थी वई आहे। असां गवर्नमेंट खां गुज़ारिश था कयूं त हिते जेके मक़ामी माण्हू आहिनि या जा माण्हू आहिनि या हिन वक़्तु ज़िले जामशोरे खां, ज़िले ठठी खां, संजावल खां ऐं ॿियनि ज़िलनि खां बि माण्हू हाणे अचणु शुरू थी विया आहिनि। ऐं असीं इहो मुतालबो था कयूं त हिते जेके इन गार घुमण जे हिसाब सां माण्हू अचनि था, उन्हनि लाइ सहूलियतूं मुहैया कयूं वञनि ऐं उन्हनि खे जेको आहे सो हिते सीढ़ी लॻाए ॾिनी वञे, हेठि जेकी पाइपिंग थियल आहे K4 वारनि जी, उन पाइपिंग जे मथां नमूने सां उन्हनि खे विच जो बंदि कयो वञे ताकी कंहिंखे किरी नुक़सानु न थिए ऐं अंदरि जाइज़ो वठी सघे, घुमी सघे। हीअ पिकनिक पॉइंट भली थी वेंदी ऐं हितां जे माण्हू जेके बेरोज़गार आहिनि, कोस्तान इलाइक़ो जेको पुठिते पियल आहे, उन्हनि जे लाइ हिकिड़ो रोज़गार जो ज़रियो थी सघे थो। को होटल लॻाए, को दुकान लॻाए, को पाणी जी बोतल लॻाए, शरबत लॻाए, त उन हिसाब सां माण्हुनि जो रोज़गार मिली वेंदो। ख़ासि तवजो ॾेई करे हिनखे पिकनिक पॉइंट। जी नाज़रीन, जीअं त असां हिन वक़्तु जेको सो असां पाण बि अंदरि वियासीं ऐं उनखां अलावा हिते जेके अंदरि जेके मुख़्तलिफ़ शहरनि खां ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि खां माण्हू आयल हुआ, उन्हनि खां बि असां पुछा कईसीं त हुनजे हवाले सां हुनजो इहो चवणु आहे त जेको सो अंदरि घार जेकी सो तमामु जेकी सो वॾी आहे। असां जेको सो तक़रीबन 2-3 किलोमीटर या 1.5 किलोमीटर ताईं असीं वञूं पिया, असां हुते थकिजी पियूं था ऐं अंदरि लाइटिंग जो बि सिस्टम न आहे, पाणी पीअण जो जेको सो शदीद गर्मी जे हवाले सां पाणी जी पीअण जी बि हिते सहूलियत न आहे ऐं जीअं त काफ़ी जेके माण्हू तइदाद में हिते अचनि था, हुनजे लाइ हिते अहिड़ी का बि सहूलियत जेकी सो फराहम न कई वई आहे।
आहे जेसि तक सीढ़ी रखी वञे या अंदरि जे हवाले सां लाइटियूं ॾिनियूं वञनि या को सिक्योरिटी जो इंतज़ाम रखियलु हुजे उहो हुते अहिड़ी का बि जेकी सो सिक्योरिटी बि न रखी वई आहे। हिते जे मकानी माण्हू चयो त जेको अगरि हिनखे जेको सो रखियो वेंदो त असांजे हिते माण्हू जेके आहिनि सो कमाई बि थींदी ऐं पंहिंजो हुन खां अलावा हिते होटलूं बि थी सघनि थियूं, दुकान बि थी सघनि था ऐं हिते जेको माण्हुनि खे रोज़गार जो वसीलो मिली सघे थो। कैमरामैन सां गॾु मलक मंज़ूर, सोच TV, ठटो।